हाणे असां सां मौजूदु आहे साईं मुस्लिम तनियो साहब उन्हनि खां कुझु व्यूज़ वठंदासीं 2 डिसंबर जे हवाले सां जेको कल्चर डे थी रहियो आहे साईं छा चवणु चाहींदव कल्चर डे जे हवाले सां अस्सलाम वालेकुम सॼी संगत खे सुखबर सलाम जेके बि दोस्त अॼु पातल आहिनि ऐं हीउ प्रोग्राम अॼु खां असांजी हिते गॾिजाणी थी आहे इन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु मक़सदु आहे त असांखे हिते UAE जे अंदरि असांखे कंहिंखे महसूसु इहो न थिए त असां सिंध खां परते आहियूं छो जो हिते ज़ाहिर आहे हिकिड़ो परदेस जे हिसाब सां हर माण्हू जी जॉब जे हिसाब सां पर हीअ अॼु जे हितां जेका हिकु मीटिंग थी आहे इन जो चवण जो मक़सदु इहो आहे त ख़ासि करके जंहिंजूं बि फैमिलियूं आहिनि जंहिंजूं अमरियूं आहिनि जंहिंजूं भेनरियूं आहिनि हिन प्रोग्राम में भरपूर शिरकत करे ऐं असां हिते उन 2 डिसंबर ते मिनी सिंध करणु चाहियूं था UAE ऐं हक़ीक़त में UAE असांजो जेको आहे सो ॿियो घर हीअ आहे छो जो असां जॾहिं सिंध में वेंदा आहियूं त उते असां महिमान हूंदा आहियूं महीने जा 2 महीननि जा ऐं असांखे कंटिन्यू हिते रहणो आहे असां भरपूर कंदासीं ऐं उन सां गॾु 2 डिसंबर सां गॾु हिननि जे UAE यूनाइटेड अरब अमारात जी बि आज़ादी जी ॾींहुं आहे ज़ाहिर हीअ बि असांजो वतन आहे ऐं ॿई जेके आहिनि ख़ुशियूं असां गॾु सेलिब्रेट कंदासीं ऐं मुंहिंजी वधि में वधि सभिनी दोस्तनि खे इहा ई अर्ज़ु आहे त हिन प्रोग्राम खे अची मान मथां कंदा वरी महिरबानी तव्हांजी सिंध सलामत साथ सलामत अस्सलाम वालेकुम